अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था। HR JDO न्यूज़ रिपोर्टर यूसुफ रिंद जी दौड़ भरिसां जेम्स शाख खे 50 फुट घारो 20 एकड़ तैयार फसल ऐं 9 घर पाणी हेठि, आबपाशी अमलो गायब। जेम्स शाख खे कीरिया मोरीअ वटि खाॿे पासे पाणी और टाप थियण सबबि 50 फुट घारो पइजी वियो, जंहिं करे 20 एकड़नि ते बीठल तैयार फसल कमद केलो सरियं कणक ऐं भाॼियुनि लाइ तैयार कयल ज़मीन पाणी हेठि अची वई। जॾहिं त अमीर बख्श कीरियो, नादिर कीरियो, मोहम्मद इसाक दीनारी, अकबर माची, गुल मोहम्मद माची, अरबाब अली समेत 9 घर पाणी हेठि अची विया। ॻोठाणनि पंहिंजे मदद पाण तहत घारे खे ॿधण में रुधल आहिनि। होॾां UC चेयरमैन बिलावल कीरियो ॿुधायो त इरीगेशन अमले जी नाअहलीअ सबबि घारो पियो आहे। हिन चयो त हिकु बरसाति ऐं ॿियो इरीगेशन अमले शाख में पाणी जी सतह घटि करण बजाए वधाए छॾी, जंहिं सबबि घारो पियो आहे। जॾहिं त आबपाशी अमलो अञा ताईं घारे वारे हंधि न आहे पहुतो, जंहिंजे करे आबादगारनि खे किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु पवण जो अंदेशो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।